अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठवर बाबा नबी सरवरे कौनैन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत। सलाम करण सुन्नत आहे, मुस्कुराइण सुन्नत आहे। सलाम करण सुन्नत आहे, मुस्कुराइण सुन्नत आहे। ख़ुशीअ में कंहिंसां गले मिलणु सुन्नत आहे। महिमान के दरवाज़े ताईं छॾणु सुन्नत आहे। सलाम करणु सुन्नत आहे, मुस्कुराइण सुन्नत आहे। दाढ़ी रखणु सुन्नत आहे, नज़रूं हेठि करणु हलणु सुन्नत आहे। सुम्हण वक़्तु सुरमूं पाइणु सुन्नत आहे, बकरियूं चारणु सुन्नत आहे। सलाम करणु सुन्नत आहे, मुस्कुराइण सुन्नत आहे। ख़ुश अख़लाक़ीअ सां पेश अचणु सुन्नत आहे, सच ॻाल्हाइणु सुन्नत आहे। सवारीअ ते चढ़ण वक़्तु अल्लाहु अकबर चवणु सुन्नत आहे। सवारीअ तां लहण वक़्तु सुभान अल्लाह चवणु सुन्नत आहे। सलाम करणु सुन्नत आहे, मुस्कुराइण सुन्नत आहे। ॾंढुणु ॾियणु सुन्नत आहे, मरीज़ जी अयादत करणु सुन्नत आहे। वण पोखणु सुन्नत आहे, ख़ुशबू लॻाइणु सुन्नत आहे। सलाम करणु सुन्नत आहे, मुस्कुराइण सुन्नत आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। मिठूअ जूं आस उमेद पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता फरमा, खुशहाली अता फरमाए। पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करीम रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत खे अपनाइण, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अतात फरमा बरदारी ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारक अला मुहम्मद व आल मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन आमीन।